बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवां खे भली कार चऊं था। नाज़रीन, ऐवान सदर ऐं ऐवान वज़ीर आज़म में जेके विछोटियूं आहिनि उहे दूर न थियूं आहिनि ऐं अञा गैप जेको आहे उहो कुझु वधंदो पियो वञे। सियासी छिकताण जेका उहा बि जारी आहे, पर गैप जेको आहे जेको न हुजणु खपे उहो हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो। ख़ासि तौर ते अॼु सदर डॉक्टर आरिफ अलवी जेके बिल्स मंज़ूर कया हुआ क़ौमी असैम्बली पारां, नैब तरमीमी ऑर्डिनेंस बिल जेको हुयो उन जी मंज़ूरी ॾिनी वई, उन सां गॾोगॾु इलेक्शन एक्ट में जेके तरमीमूं कयूं वियूं हुयूं, सदर डॉक्टर आरिफ अलवी इहे ॿई बिल्स एतिराज़ लॻाए वापसि करे छॾिया आहिनि ऐं चयो आहे त इन्हनि बिल्स ते वरी हिकु भेरो ॿीहर गौर कयो वञे। आरिफ अलवी पारां जेके एतिराज़ लॻाया विया आहिनि उन में संदसि इहो चवणु आहे त इन तरमीमुनि जे हवाले सां खेसि अॻुवाट आगाह न कयो वियो हो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणो त ॿई बिल्स 26 मई ते तड़तकड़ में मंज़ूर कराया विया हुआ। संदसि चवणो त नैब में जेके तरमीमूं कयूं हुयूं इन्हनि सां एहतिसाब जो अमल दफ़न थी वेंदो। इलेक्शन एक्ट में बि जेके तरमीमूं कयूं हुयूं उन्हनि ते बि गौर कयो वञे ऐं सदर जेके आहिनि एतिराज़ लॻाए इहे ॿई बिल्स वापसि करे छॾिया आहिनि। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु अवामी जेको इशू आहे लोड शेडिंग जो, जंहिंजी बदतरीन सूरत हाल असांखे सॼे मुल्क में नज़र अचे पई, इन जो नोटिस वरितो ऐं लोड शेडिंग ते ज़ाब्ते जे हवाले सां इजलास जी सदारत बि कई ऐं रिपोर्ट्स जेके उनखे ॾिनियूं वयूं त मुल्क में सिर्फ़ु 2 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, उनखे वज़ीर आज़म रद्द कयो ऐं संदन चवणो त कूड़ ते ॿधल रिपोर्ट्स खेसि न ॾेखारियूं वञनि ऐं मुल्क में रुॻो 2 कलाक लोड शेडिंग खे यकीनी बणायो वञे। इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अवामी मुफ़ाद वटां जेके फ़ैसिला वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ करे पोइ इन हवाले सां हिदायतूं जेके जारी करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु इमरान ख़ान अॼु हिकु वधीक जलसो कयो आहे ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े अपर दीर में ऐं उन जलसे दौरान हिकु भेरो ॿीहर इदारनि खे उन तनक़ीद जो निशानो बणायो। इमरान ख़ान जो चवणो त इसराइल, अमेरिका ऐं भारत गॾिजी संदसि ख़िलाफ़ु साज़िश कई ऐं संदसि हुकूमत ख़तमु करे PDM खे हुकूमत ॾिनी, मतिलबु शहबाज़ शरीफ़ ऐं ॿियनि इतिहादनि खे। इमरान ख़ान जो चवणो त बजाए न्यूट्रल रहण जे मुदाख़लत खे रोकणु घुरिजे हा। जिन जो कमु मुल्क जो दिफ़ा करणु आहे, छा उन्हनि जो कमु न हो त हू न्यूट्रल रहण बदिरां मुदाख़लत खे रोकनि हा। हाणे मुल्क ॾुखियाईनि में वकोड़जी वियो आहे। साज़िश तायल जेका हुकूमत आहे उन मुल्क जो मुस्तक़बिल ऊंदाहो करे छॾियो आहे। इमरान ख़ान जे इन बयान ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॿी तजवीज़ ॾिनी आहे अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जेको नून लीग जो सीनियर अॻवान आहे, उन वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे तजवीज़ ॾिनी आहे त मौजूदा जेका सूरत हाल आहे मुल्क जी, इन सूरत हाल में सियासी डायलॉग जेको आहे उहो शुरू थियणु घुरिजे। सियासी जमातूं जेके आहिनि उहे मिली करे तइ कनि त सियासी जमातूं वेही आइन मूजिबि वसी उसूल तइ कनि ऐं अॻिते वधण जो रस्तो जेको आहे उहो बि तइ कनि त जीअं सियासी निज़ाम ठीकु थी सघे। इन मजमूई सूरत हाल ते मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कनि पिया उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब एम्बेसडर आहिनि, रही चुका आहिनि ऐं सीनियर तजिया निगार आहिनि। मुल्क जी इन सूरत हाल ते उन्हनि जी गहरी नज़र आहे। डॉक्टर अयूब शेख साहब बि असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं इज़हार सुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। सभ खां पहिरियां डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अव्हां खां शुरूआत कयां पोइ वेलकम चवां थो अव्हांखे प्रोग्राम में। मां जी इंट्रो में ज़िक्र कयो त ऐवान सदर ऐं ऐवान वज़ीर आज़म में गैप कुझु वधंदो पियो वञे। सदर आरिफ अलवी नैब तरमीम ऐं इलेक्शन एक्ट तरमीमुनि जा जेके बिल्स आहिनि उहे एतिराज़ लॻाए वापसि करे छॾिया आहिनि। सदर साहब त जेको गवर्नर पंजाब जो नॉमिनेशन थी हुई वज़ीर आज़म जे तरफ़ां, त उन वक़्तु एतिराज़ लॻाए मोकिले छॾियो न वापसि। पर उन में को आइन आहे, असांजो कानून आहे, उन मूजिबि जे मूंखे सही यादि आहे त 2 दफ़ा जे पहिरें दफ़े एतिराज़ लॻाए वापसि थो मोकिले, उनखे ॿीहर जे प्राइम मिनिस्टर मोकिले थो पियो। उन जेको मुदो आहे उन में त सदर वटि ॿियो को चांस न आहे त उनखे, ऐं जे सदर उन 10 ॾींहंनि जे अंदरि न करे सघे त ऑटोमेटिकली उहो सम्झियो वेंदो त अप्रूव थी वियो आहे। त सदर वटि एतिरो डिले करे थो सघे, बाक़ी अदरवाइज़ इहो न आहे त टोटल बिल्कुलु जीअं अप्रूव करे न करे उनजी सवाबदीद पूरी न आहे। या जेका कॉन्स्टिट्यूशन जो जेको तक़ाज़ो आहे इहो त हीअ आहे। पर इहो हिकिड़ी शइ थो ज़ाहिर करे, ज़ाहिर सदर PTI जो आहे, सदर त कोशिशि कंदो त जेतिरी हिन में रंडियाप विझी सघे उहो विझंदो। हुन में सदर जे तरफ़ां को हिन मामले में ख़ैर खाई हुजे या ॿी का ॻाल्हि त न सम्झ सघियो। हुनखे नैब जे मामले में त शुरू खां वठी PTI जेका पहिरियां त चवे पई त असां
अपोज़िशन सां बि ॻाल्हि ॿोल करे पई त असां ठीकु आहे कयूं था पिया, नैब में अमेंडमेंट कयूं था पिया, हुन में ड्राफ्ट बि तयारु थी पियो, जी तक़रीबन हुन में इहे हुया बि सभु इहे शिकूं। इमरान ख़ान पाण चवंदो हो नैब जे इन कानून मूजिबि त नैब जे कानून जे करे ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि उहो कमु था करे सघनि, तरक़ी नथी थिए पई, कमु नथा थियनि पिया, इन करे नैब जा कानून चेंज करणु ज़रूरी आहे। उन 4 दफ़ा के ब्यूरोक्रेट्स सां वाइदो कयो त मां इहो चेंज कंदुसि, तव्हां तक़रीबन इहे जेके शिकूं आहिनि चेंज करणियूं हुयूं उन वक़्तु, पर उहो न करे सघियो उन मामले में, अपोज़िशन सां न वेही सघियो उन मामले में, त न थियो। हाणे जे थी वियो आहे त उन में एतिराज़ करणु सदर जो, उन में फ़क़ति डिलेइंग टैक्टिक्स खां अलावा त हिन में ॿी का शइ नज़र नथी अचे पई। जे एतिरो उन्हनि खे का नई शिक जे हिननि विधी आहे, नई ॻाल्हि जे कई आहे जेका इमरान ख़ान न कई त उन में ओड़ी ॻाल्हि हुई त उन ख़ासि नुक़्ते खे पकड़िना। बाक़ी त शुरू खां वठी PTI इन मौक़िफ़ जे तहत ई कमु करे पई त इहो थियणु खपे, चेंज थियणु खपे, करे तरक़ी ख़तमु थी मुल्क जी जेका आहे बीजी वई आहे, ऐं इन में असां अपोज़िशन सां पियूं। पर हाणे जे ही कनि था पिया त हर मामले में हाणे पीपल्स पार्टी कोलिजन गवर्नमेंट खे रुकावट विझण जी त कोशिशि कंदा। ज़ाहिर आहे उहे मुख़्तलिफ़ दौरा मुख़्तलिफ़ पार्टी आहे, उन्हनि जी हुकूमत वई आहे, उन्हनि जो हक़ बि थिए थियो पियो त उहो जेतिरो इन में मौजूदे गवर्नमेंट खे जेतिरो तकलीफ़ ॾेई सघनि या जेतिरो उन्हनि खे रुकावटूं विझी सघनि उहे रुकावट विझंदा। त इन में मूंखे त को ताजुब न आहे, ॿियनि खे शायदि थियो हुजे, मूंखे एतिरो ताजुब न आहे। ऐं इहो अॻिते वञी पास थी वेंदो, बसि उहो मुदो पूरो थियो वरी संभरी वई त पास थी वेंदो, अहिड़ो हुन में को मसइलो न आहे। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, गैप जेको आहे उहो घटि थियण जे बजाय वधे पियो, जेकॾहिं सदर मुमलिकत जो तालुक़ PTI सां आहे त इख़्तिलाफ़ जेके आहिनि उन नोयत जा साम्हूं अचनि बि पिया। छा कमेंट कंदो अवां नैब तरमीमी बिल जेको आहे उहो सदर बिना मंज़ूरी जे वापसि करे छॾियो, ऐं एतिराज़ बि इहे लॻाया आहिनि त कानून में तरमीम सां एहतिसाब जो अमल दफ़न थी वेंदो ऐं खेसि आगाह न कयो वियो अॻुवाट। पार्लियामेंट जो त इस्तेहक़ाक़ आहे, उहा कानून साज़ी कंदी आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर साहब हम आयो लाइन ते? ठीकु आहे, माइक जेको आहे अवांजो डॉक्टर साहब म्यूट आहे, काइंडली उनखे अनम्यूट कजो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां सां ई ॻाल्हायूं पिया, ही वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेको इजलास जी सदारत कई अॼु ऐं हिदायतूं जारी कयूं आहिनि त सॼे मुल्क में 2 कलाक लोड शेडिंग खे मुमकिन बणायो वञे। 10 कलाकनि जी खेसि रिपोर्ट ॾिनी वई ब्यूरोक्रेट्स पारां, जेके वज़ीर आज़म रद्द कयो ऐं चयो त कूड़ ते ॿधल रिपोर्ट्स मूंखे न ॾेखारियूं वञनि। सम्झो पिया हुकूमत महांगाई करे जेतिरी अवामी हिमायत विञाई आहे, अहिड़े क़िस्म जे फ़ैसिलनि सां उन हिमायत खे रीगेन करे सघे थी हुकूमत? न, इहा सियासी बयान आहे, बाक़ी जे ज़मीनी इनखे काइद खे ॾिसूं असां मुमकिन न आहे। तव्हांजो फ्यूल प्राइस जेका आहे, तेल जी प्राइस 40% तक़रीबन वधी वई आहे। पर मां हिनखे वरी थो अचां हिन पॉइंट ते, जेका पहिरीं ॻाल्हि असां कयूं पिया सदर जे बारे में ऐं जेका नैब तरमीमी बिल जे बारे में। नैब तरमीमी बिल जे उन्हनि वक़्तु PTI जे टाइम ते बिल्कुलु नैब में काई तरमीम न हुई ऐं मुशर्रफ जे ज़माने जो जेको उन में ड्रकोनियन लॉ हुया, असां नैब जे बिल्कुलु मां त बिल्कुलु फेवर में आहियां त नैब खे सही माने में जे कमु करे, नैब ते असां वटि करप्शन काफ़ी घटी थो सघे। पर असां वटि करप्शन में त बिल्कुलु टके जो बि फ़र्क़ु न पियो। करप्शन में असांजो जेको आहे असां तरक़ी कईसीं करप्शन में, अकॉर्डिंग टू द वर्ल्ड सर्वे रिपोर्ट। त उन में असां इमरान ख़ान जो चवे पियो त मां छॾंदुसि न, मां ही चोर आहिनि सभु दाड़ियल आहिनि, उन में सज़ा त कंहिंखे न ॾियारे सघियो न। प्रोसिक्यूशन त मज़बूत करे ॿुधाया, उन्हनि खे एविडेंस सॼी दुनिया पाकिस्तान जा हाणे जेके डिपार्टमेंट उतां उन्हनि खां कठो करे एविडेंस त पूरी ॾींदा न, छो जो प्रोसिक्यूशन सही थिया। अचूं था पिया वरी उन ॻाल्हि ते त बिजली जे मामले में, बिजली जे मामले में फ्यूल एतिरो महांगो थी पियो आहे, तेल एतिरो महांगो थी पियो आहे, असांजा
जेके बिजली जा कारखाना आहिनि, बिजली जा जेके आहिनि जनरेशन जो जेको असांजो निज़ाम आहे उन में फर्नेस ऑयल जो वधीक अमल रखियलु आहे। बाक़ी त हाइड्रो ते असांजो जेको आहे उहो ठीकु आहे बहितरीनु, पर उन जे करे असांजे पैसो ई न आहे त तेल ख़रीद कनि ऐं उन्हनि खे हलाइनि उन्हनि मशीननि खे। जे हलाए नथा सघनि तेल जो उन्हनि लाइ असांखे ॾियण जा पैसा, सर्कुलर रेट एतिरो वधी वियो आहे त जेके हिकु KSC खे ॾियणो आहे गैस वारनि खे ॾियणो आहे, ॿियनि महकमनि खे त सर्कुलर रेट एतिरो वधी वियो आहे त उन करे पैसा न आहिनि त उन्हनि ते अलाए कीअं 2 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग न थींदी। इहो त 24 कलाकनि में 4 कलाक बि माण्हुनि खे बिजली मिली वञे त उहो बि खोड़ सम्झंदा अॻिते वञी। जंहिं हिसाब सां हालतूं अचनि थियूं पियूं, बिजली जी जेके हाणे क़ीमत वधाई अथनि, टोटल जेका वधियल क़ीमत इन वक़्त ताईं 47% क़ीमत हिन जी वधी हुई आहे। माना जेका बिजली मिले पई असां उन खां 47% वधीक पैसा ॾियनि था पिया असांजा माण्हू। त हीअ सभु इन जो जेको असरु थो पवे त उहो बिजली शहबाज शरीफ़ जेको बयानु ॾिनो आहे उन में या त PSDP असांजो बजट 1200-1300 अरब खां घटाए हाणे 300 अरब ते अची विया आहिनि। हाणे फ़क़ति पेंशननि जा ऐं पघारनि जा पैसा बचिया आहिनि। अॻिते वञी महसूसु थिए थो पियो। मां उन ॾींहुं सिंध गवर्नमेंट जी हालत पियो ॾिसां, रेलवे जी हालत। मां रेलवे जे सभिनीनि खां वॾे में वॾो उनजो ऑफिसर सेक्रेटरी हूंदो आहे, उहो चवे पियो त असां पैसा न आहिनि त असां पेंशन जा पैसा ॾेई सघूं। असां जेको रिस्टोरेशन जो जेको प्रोग्राम आहे पेंशन जो असां रोकियूं वेठा आहियूं। सिंध जा एम्प्लॉइज़ आहिनि, मूंखे उन्हनि जा तमामु वधीक हमदर्दी आहे उन्हनि सभिनीनि सां त जिन्हनि जा जेके पेंशनर जेके असांजा सिंध जा आहिनि उन्हनि जा 9 अरब रुपया रुकिया पिया आहिनि। उन जे करे उन्हनि खे जून जुलाई में हाणे उहो आसिरे में त उन्हनि जा कुझु एरियर त इन सूरत में जिथे असांखे पेंशन ॾियण जा पैसा न आहिनि, जिथे हाणे तव्हां ॾिसंदव त जेके फ्यूल कट थियो आहे जेको सिंध ऐं KP अनाउंस करे छॾियो आहे, उनजे तहत तव्हां सां सरकारी इदारा उन्हनि ते बि उन्हनि जी कारकर्दगी ते फ़र्क़ु पवंदो। ठीकु आहे, उहो अफ़सरनि जो उन्होंने कयो आहे, पर उनजे करे तव्हांजी कारकर्दगी ते फ़र्क़ु पवंदो। असां वटि अञा उहो जज़्बो न आयो आहे त इन कट खे जेको फ्यूल कट इन्हनि कयो आहे उनखे कहिड़े हिसाब सां माण्हू ॻाल्हाए जेका असांजी कारकर्दगी आहे उन में फ़र्क़ु न पियो थिए। अचूं था शहबाज शरीफ़ जी इन ॻाल्हि ते त इन में जे टेक्निकली ॾिठो वञे त जेसीं ताईं पैसा जेके पेंशन जा न कटे या PSDP जा जेके 300 बाक़ी बिलियन रहिजी विया आहिनि उन्हनि मां को खणी पैसा हिते न विझे पैसा फ्यूल सब्सिडी में, त उन में मां नथो सम्झां त को लोड शेडिंग में का प्रॉब्लम घटिताणी थींदी। हफ़्ते ॾेढ लाइ, महीने लाइ, 15 ॾींहं लाइ करे था सघनि, बाक़ी टेक्निकली स्पीकिंग इट्स नॉट पॉसिबल। इहो लोड शेडिंग अञा वधंदी। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इमरान ख़ान जे अॼोके जलसे खे ख़िताब खे कीअं पिया ॾिसो? इदारनि ते तनक़ीद त ईअं खणी चइजे त हुनजी मुसलसल इहा रही आहे, पर अॼु जेको हुन चयो त बजाए न्यूट्रल रहण जे मुदाख़लत खे रोकणु घुरिजे हा, उहा जेका केबल आहे, कम्युनिकेशन आहे, उनखे छॾे नथो इमरान ख़ान अञा ताईं। तोड़े जो सिक्योरिटी इदारनि पारां रिपोर्ट्स ॾिनियूं वयूं त कंहिं क़िस्म जी साज़िश न थी हुई, पर पोइ बि इमरान ख़ान चवे पियो त शहबाज शरीफ़ खां जेकॾहिं हुकूमत नथी हले त खेसि साज़िश करणी न खपे हा। इसराइल, अमेरिका ऐं भारत गॾिजी उन ख़िलाफ़ साज़िश कई हुई। हाणे इज़राइल बि शामिलु थियो आहे, अमेरिकन जा एलाइज़ बि शामिलु थी वेंदा उनखे किराइण लाइ। त हाणे असां काफ़ी अहमियत असांजी वधी वई आहे पाकिस्तान जी सॼी दुनिया में। त पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर खे किराइण लाइ इज़राइल बि शामिलु थी वियो, अमेरिका माना उन जा जेके एलाइज़ आहिनि, जेके 30-40 मुल्क ॿिया जेके आहिनि उहे बि। त हाणे इन ते मां सम्झां थो त मौजूदा गवर्नमेंट जेका आहे उनखे थोरो इन मामले में को पंहिंजी मनसूबाबंदी करणु खपे। माण्हुनि जो ज़हन जेको आहे ज़हरीलो थींदो थो वञे। अॼोकी तक़रीर में मूंखे तमामु ॻणती आहे। ठीकु आहे, उन में हिकिड़ी ॻाल्हि PTI जी जेका आहे तव्हां ॾिसो इमरान ख़ान जी, त क्राउड हुन सुठो पुल कयो आहे। ऐं माण्हू हुनजे बाक़ाइदे हुनजे इन नैरेटिव खे ॿुधनि था पिया, यकीन बि कनि था पिया। उन खां ख़तरनाक जेका ॻाल्हि हुन में थी आहे त KP जो जेको आहे चीफ मिनिस्टर चवे थो पियो त असांजा जेके पैसा 80 अरब रुपया हुया उन हुकूमत असां सां पख्तूनख्वा सां ज़ुल्म कयो आहे, उहो हाणे 40 रहिजी विया आहिनि फाटा जा।
ऐं फाटा सां ऐं असां सां ज़्यादती थिए थी पई उन्हनि सां। ऐं इमरान ख़ान सॼे पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर रहियो आहे, सॼी पाकिस्तान जी हुनजी पार्टी आहे। उनजी मौजूदगी में हीअ जेकी हाणे पोलराइज़ेशन जी असां ॻाल्हि कंदा रहिया आहियूं, उहो पोलराइज़ेशन जी इन्हनि एतिरनि वॾनि जलसनि में माण्हू ज़ाहिर आहे अचनि था पिया, ते ॿुधनि बि था पिया, ॿुधनि था पिया, त उन्हनि जा इमोशन्स बि यानी जे जज़्बात बि भड़कनि था पिया। त हीअ सभु शयूं जेके थियनि थियूं पियूं, त इहो मुल्क जे अलाए किथे वञी बीहंदो। इमरान ख़ान हाणे थोरी ॾेखारे पंहिंजी जेका साबिक़ा प्राइम मिनिस्टर जो जेको हिकिड़ो रोल उहो ॾेखारे त मुल्क जूं हाणे न्यूट्रल वारी ॻाल्हि ते अची अहिड़ो बीठो आहे, जहाद ऐं न्यूट्रल। अॼु बि चवे पियो त इहो जहाद मां कयां थो। त हाणे सियासत में जहाद असां पहिरियां बि डिस्कस कयोसीं, सियासत में जहाद जो जेको सिलसिलो हाणे एलिमेंट शुरू थी वियो आहे, त जेके जिहादी आहिनि उहो कीअं हिनखे वठंदा, उहो कहिड़े हिसाब सां जहाद में हिनजो साथ ॾींदा, इहे तव्हां ज़रा सोचियो थोरो। ऐं पख्तूनख्वा में केपी में उते एतिरे वॾे जलसे में बुनेर में जे इहा ॻाल्हि करे थो पियो, त इहा ॻाल्हि ते वञी अञा तमामु पेचीदा थींदी वेंदी। ऐं इन में इहा रेट्रिक त किथे इन्हनि खे न्यूट्रल यानी किथे गैर जानिबदार रहण नथा ॾियनि। आर्मी वारा मसे मसे हथ ॿधी चवनि था पिया ते बाबा असांखे हाणे तव्हां न्यूट्रल रहण ॾियो। उहो चवे थो पियो त नेशनल सिक्योरिटी जो मसइलो अची वियो आहे, अचो मूंखे वरी आणियो वापसि, या इलेक्शन तव्हां करायो। ऐं हाणे करायो इलेक्शन, त हीअ त पोइ सुभाणे ॿियूं पार्टियूं जेके रहंदियूं उहे बि इहे ई चवंदियूं। उहे बि एतिरा माण्हू त उहे बि इकठा करे था सघनि न। हिन में खणी उहा मुस्लिम लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे, मौलाना साहब जी पार्टी हुजे, उहे सभु एतिरा माण्हू बुनेर में एतिरा ई माण्हू करे था सघनि उहे। पर उन्हनि खे जज़्बात खे जे उहे बि भड़काईंदा त पोइ अलाह असां ते रहम करे। बाक़ी त जेके असांजा एतिरा मुल्की लेवल जा सियासतदान आहिनि, उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि मां थोरो अवॉइड करणु खपे, छो जो इहे ॻाल्हियूं मुल्क खे ऐं माण्हुनि जे ज़हननि खे ज़हरीलो था कनि। ऐं उहे ज़हन माण्हुनि जा ज़हरीला थी विया, ख़ासि तौर ते नौजवाननि जा, त हू उन्हनि खे ज़हर कढणु तमामु ॾुखियो थी पवंदो। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब अव्हांखे वेलकम चवां पियो, इनाम भट्टी साहब अव्हांखे बि वेलकम चऊं पिया, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं इज़हार चांडियो साहब, इज़हार सुमरू साहब असांखे जॉइन कयो आहे। अयूब शेख साहब अव्हां जी छा राय आहे? डॉक्टर आरिफ अलवी अॼु जेको नैब एक्ट में तरमीम कई वई हुई, इलेक्शन एक्ट में तरमीमी जेके बिल्स आहिनि उहे एतिराज़ लॻाए वापसि करे छॾिया। इहो जेको गैप आहे प्रेसिडेंसी ऐं प्राइम मिनिस्टर हाउस विच में, उहो ख़तमु थियण जे बजाए अञा वधंदो पियो नज़र अचे। असल ॻाल्हि हीअ आहे त हू जेको बोन ऑफ कंटेंशन आहे न ॿिन्ही धुरनि में, जी जेको वॾे में वॾो बहस ऐं वॾे में वॾो ज़िद हो, उहे असल में नुक़्ता इहे ॿ आहिनि। हिकिड़ो इलेक्शन जा सुधारा ऐं ॿियो नेब जे बारे में तरमीम। न ॿिन्ही खां सवाइ इमरान ख़ान कुझु कोन्हे, ऐं इन्हनि ॿिन्ही तरमीमुनि जे हूंदे वरी बाक़ी पार्टियूं कुझु बि कोन्हनि। जी हिकिड़े पासे हिकु शख़्सी आमरित क़ाइमु थी थिए ऐं ॿिए पासे इंसाफ़ जो हिकिड़ो थोरो आसरो थी सघे थो। ऐं घणे आसरे जी ॻाल्हि नथो कयां। जी महताब असल ॻाल्हि हीअ आहे त पाकिस्तान में हाणे आस्ते आस्ते इदारा अटैक जे हेठां आहिनि, निशाने ते आहिनि। ऐं इदारो इस्टेब्लिशमेंट हुजे, इदारो अदलिया हुजे, इदारो पार्लियामेंट हुजे, सदर या गवर्नर अॻे न्यूट्रल हूंदा वाकई हक़ीक़त। हाणे त इस्टेब्लिशमेंट लाइ न्यूट्रल लफ़्ज़ आयो आहे न। जी कानून ऐं आइन में सदर भले कहिड़ी बि पार्टी जो हुजे, गवर्नर कहिड़ी बि पार्टी जो हुजे, पर उन्हनि खे एक्ट न्यूट्रल ई करिणो हूंदो जी त जेको कुझु आइन ऐं जेको कुझु उन में आहे, ऐं स्पीकर इहे जेके डेज़िग्नेटेड पोस्टूं हुयूं, इहे दरअसल सालिसी जे लाइ बि हुयूं, इंसाफ़ जे लाइ बि हुयूं, ऐं शयुनि खे बराबरि नमूने अॻिते वधाइण जे लाइ बि हुयूं। जी बदकिस्मती सां क़ौमी असेंबली जे स्पीकर खां वठी मुख़्तलिफ़ गवर्नरनि ताईं, ऐं हाणे वरी जनाब सदर पाकिस्तान जेको 2 महीननि में असां ॾिठो आहे, उहे सभु पार्टी थी विया आहिनि ऐं उहे न्यूट्रल न रहिया आहिनि। जी ऐं उन्हनि जे पार्टी थियण जे करे पाकिस्तान हाणे कॾहिं बि इन्हनि टिनी मनसबनि ते कॾहिं बि यकीन न कंदो, कॾहिं बि। इहे बेमानी थी विया, बेवुकियत थी विया। इन्हनि जी जेका
ॿ रकात नफ़िल वारो सवाब उहो ख़तमु थी चुको आहे। चाहे जो न्यूट्रल थी बि वञनि पोइ बि उहो ट्रस्ट गेन न करे सघंदा डॉक्टर साहब? न, इन करे जो ही जेको घाव आहे न, जी कॾहिं कॾहिं छा आहे त उहो मिस्त्री चवंदा आहिनि त गाॾी खे जेको डेंट आहे उहो अहिड़े हंध ते पियो आहे जो इहो मिस्त्री ओरिजिनल गाॾी ठाहे न सघंदो। सही। सो ही जेको डेंट लॻो आहे न इन्हनि इदारनि खे, इहो ओरिजिनली सिधा थी नथा सघनि। इहे डेंट साम्हूं नज़र ईंदा, माण्हू चवंदा साईं रंग लॻल आहे, माण्हू चवंदा थोरो ट्रेड नज़र अचे थो, माण्हू चवंदा फिडाइन। इहे टई इदारा विया। ही सदर पाकिस्तान जेको आहे न माफ़ी वठंदे आइनी पोस्ट आहे, पर उन आइन खे हुन पंहिंजे मनसब खे उहो हिकिड़े बिगाड़ जे खॾ में उछले छॾियो आहे ऐं उनजो वॾो अच्छा इन सॼे मामले खां जेको इलाज ॻोल्हियो न उहो सिंध असेंबली ॻोल्हियो। सिंध असेंबली पंहिंजे क़ाइदनि में जॾहिं इहे ठहनि पिया तॾहिं इहा ॻाल्हि सोची त जेकॾहिं को फिडो ट्रेड़ो पार्टी कंदड़ गवर्नर लॻी वञे सिंध खे त पोइ छा कजे। पोइ क़ाइदनि में इहा तरमीम आई त जेकॾहिं गवर्नर खे सिंध असेंबली जो पास थियल बिल इनएक्टमेंट या एक्ट ठाहिण जे लाइ अथेंटिकेशन जे लाइ मोकिलिजे, उहो जेकॾहिं 15 ॾींहंनि जे अंदरि नथो मोकिले, ठीकु आहे, त बि उहो एक्ट थी वेंदो। पर जेकॾहिं कुझु उन में जुज़ियात ऐं कुझु उन में ऑप्शन्स ऐं कुझु उन में तनक़ीदी पहलू जेके आहिनि उहे पेश करे ऐं चवंदो त हिन खे वरी रीसबमिट कयो, ॿीहर सबमिट करण खां पोइ जेकॾहिं उहो सदर गवर्नर सिंध जो न मोकिलींदो, ऑटोमेटिक उहो एक्ट थी वेंदो। क़ौमी असेंबली में ईअं न आहे। ठीकु आहे। इन करे हाणे क़ौमी असेंबली लाइ सदर पाकिस्तान पंहिंजे मंशूरी नुक़्तनि समेत इन्हनि ॿिन्ही बिलनि खे वापसि करे छॾियो आहे त भई हिन में हीअ बि अथव, हीअ बि अथव, तकड़ बि अथव। ऐं ॾिसो इमरान ख़ान हिकु ॾींहं में 17 बिल पास करे साॻियो ई सदर पाकिस्तान आहे। कॾहिं न चई त इहे तकड़ कई था, कॾहिं बि न चई अथव त इंसाफ़ सां मज़ाक कयो अथव, कॾहिं बि न चई त हीअ कयो अथव हीअं या ईअं बि न चई त मूंखे अॻुवाट आगाह न कयो इन्हनि 17 बिल्स जे बारे में। अॻुवाट आगाह करण जो को ऑप्शन ई कोन्हे, नंबर 1। नंबर 2, सिर्फ़ु सदर पाकिस्तान खे एजेंडा मोकिले सघे थी त क़ौमी असेंबली में हिननि एजेंडाउनि ते बहस थींदो, दैट्स इट। जॾहिं हिकिड़ियूं शयूं एब्सोल्यूट आहिनि, मिसाल जेको बजट हूंदो आहे न, उन बजट में आहे त क़ुरान जी तलावत खां पोइ बाक़ी ॿी का बि गैर बजट शइ जेका आहे उहा उन में बहस थी नथी सघे। इन करे हिकिड़ियूं शयूं एब्सोल्यूट आहिनि ऐं ॿियनि शयुनि में थोरी गुंजाइश आहे। सदर पाकिस्तान ही मौक़ियो वरितो आहे पंहिंजे क़ाइद ऐं पंहिंजी पार्टी उन्हनि खे थोरो डिले टैक्टिक्स में वठी आयो आहे। ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब खे वेलकम कयूं पिया। प्रोफेसर साहब, अव्हां जी छा राय आहे सदर पारां जेके इहे ॿई बिल्स एतिराज़ लॻाए वापसि कया विया आहिनि? एतिराज़ बि कुझु अजीब आहिनि त मूंखे अॻु में अॻुवाट आगाह न कयो वियो इन्हनि बिल्स जे हवाले सां, तरतकड़ में असेंबली पारां इहे बिल्स मंज़ूर कया विया। मेहताब महिरबानी, पहिरीं त पाकिस्तान जी जेका हींअर कंफ्यूज़ सिचुएशन आहे, उन कंफ्यूज़ सिस्टम में वॾे खां वॾो कंफ्यूजन इहो आहे त जॾहिं हिकिड़ी ॿी जमायत जो जेको जमायत जो सरबराह रही चुको आहे, उनखे तव्हां जॾहिं सदर पाकिस्तान जे मनसब ते वेहारियूं वेठा आहियो ऐं बावजूदि इन जे जो इहा ख़बर आहे त हू सवाइ उन पार्टी पॉलिसी जे करे बाक़ी के ॿियनि मामलनि खे ॾिसण जे लाइ तयारु न हूंदो। हुअण त ईअं खपंदो आहे त सदर पाकिस्तान खे सदर पाकिस्तान जो मनसब संभालण वक़्तु उन वक़्त में सिर्फ़ु मुल्क जे मुफ़ादनि खे, मुल्क जे पॉलिसीज़ खे ऐं मुल्क जे सभिनी मामलनि खे ॾिसी करे उन्हनि ते एतिराज़ बि उथारे सघे थो, जेकॾहिं चाहे त उन्हनि खे वापसि बि करे सघे थो। पर जेकॾहिं उन्हनि एतिराज़नि जो ऐं कंहिं ॿिए अमेंडमेंट जो तालुक़ु सिर्फ़ु हिन सां हुजे, छाकाणि त हू पार्टी ॿी आहे ऐं हू पार्टी ॿी आहे, पोइ त हिते हिन पाकिस्तान में मां सम्झां थो हमेशह इहा रवायत पइजी सघे थी त सदर पाकिस्तान कॾहिं बि कहिड़ी बि जमायत जो थी सघे थो ऐं कॾहिं कंहिंखे आर्जी तौर ते जेकॾहिं सेनेट मां कंहिंखे मिली वियो वरी चांस त उनखे बि अहिड़े ई क़िस्म जो पोइ जेको आहे सो मौक़ो मिलंदो। त आउं सम्झां थो इहा कंफ्यूजन जेका आहे ख़ुदि स्टेट जी पंहिंजी हिकिड़ी पैदा कयल आहे, उन
खे पहिरीं अहिड़नि फ़ैसिलनि करण वक़्तु इहे सभु शयूं सोचणु खपंदियूं हुयूं त तव्हां जॾहिं मिसाल तौरु जेका तब्दीली आणियो था उहा तब्दीली जेका आहे उनजो जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत इन जे करे आहे त सिर्फ़ु इमरान या PTI हुकूमत उअं ई रहणो आहे त पोइ त हुन में त तब्दीलियूं त के बि न अची सघंदियूं ऐं जेकॾहिं तव्हांजो असुलु मक़सदु इहो हो त इन्हनि खे हटाए के अमेंडमेंट्स करणियूं आहिनि ऐं उन्हनि अमेंडमेंट्स में इहे मुमकिना तौर ते अमेंडमेंट्स हुयूं ई हुयूं इहे त जेके इलेक्शन में इस्लाहात थियूं थी सघनि थियूं नेब थियूं थी सघनि थियूं अञा के ॿियूं बि थी सघनि थियूं त पोइ तव्हांखे इहा शइ सोचणु खपंदी या जेकॾहिं तव्हां ख़ुदि पाण इहो तइ कयो त न इहो तब्दील त करिणो आहे पर इहो कंफ्यूजन ईअं ई रहणु ॾियणो आहे त इहे भले अमेंडमेंट्स थियनि पर अमेंडमेंट्स उहे क़बूल न कयूं वञनि वरी उहे ढिकियूं थियनि ऐं पोइ उहे मुंझारा अञा वधनि जीअं पंजाब जो मुंझारो हिकिड़ो हलंदो थो रहे उन में गवर्नर खां वठी उहे सभु शयूं उहे कीअं जेको हलियूं ऐं हीअ बि ईअं ई आहे त मां सम्झां थो सदर खे जेकॾहिं इन तरीक़े सां ही हलाइनि था त इहो स्टेट जे लाइ मुल्क जे लाइ मजमूई तौर जी प्रोफेसर इनाम भट्टी साहब ठीक है इनाम भट्टी साहब वापस सवाल अचूं था डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब असां सां गॾु आहिनि डॉक्टर साहब वेलकम चवां पियो अव्हांखे कंफ्यूजन के क्रिएट जी ठीक है प्रोफेसर इनाम भट्टी साहब मुझे ख्याल है थोड़ो स्पेस मिले ऐं ॿी अॼु जी इहा बि ख़बर आहे त कल्ह खां थोड़ो बैकडोर मिली रही आहे जी इनाम भट्टी साहब वापस सवाल अचूं पिया नेटवर्क भी कुछ स्लो है डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब अव्हांखे वेलकम चवां पियो अव्हां ॾी छा राय आहे ऐवान सदर ऐं ऐवान वज़ीर आज़म विच में विछोटियूं जेके आहिनि उहे हाणे निर्वार थींदी पयूं वञनि सदर जेके ॿ अहम बिल्स आहिनि जेके क़ौमी असेंबली पारां एक्ट्स मंज़ूर कया विया तरमीमूं उन्हनि खे एतिराज़ लॻाए वापसि करे छॾियो आहे ॾिसो जेको पार्लियामेंटरी सिस्टम आहे उन में जेका सदर जी पोज़ीशन आहे उन पोज़ीशन में वक़्तन फ़वक़्तन तब्दीलियूं आणे ऐं सदर खे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु पाकिस्तान में हिकिड़ी मज़बूत धुर करे बीहारियो वियो आहे तव्हांखे ग़ुलाम इसा ख़ान वारो एपिसोड यादि हूंदो तव्हांखे फारूक लगारी वारो एपिसोड यादि हूंदो इहा सॼी जेका सूरत हाल आहे इहा सूरत हाल कंहिं न कंहिं परदे जे पोयां बीही कंहिं न कंहिं हिडन हैंड्स तरफ़ां कई वई आहे जेका हिन वक़्तु असांखे नज़र अची रही आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे आरिफ अलवी जी आरिफ अलवी जो हिकिड़ो पार्टी कारकुन आहे उन मां तवक़ो ॿी त का करे नथी सघे उहो इशारनि ते ई हलंदो इन करे इहो जेको सिस्टम डिफॉल्ट आहे बाय डिफॉल्ट जेको हिकिड़ो सिस्टम फॉल्ट आहे इन फॉल्ट खे ॾिसण जी ज़रूरत आहे ॿियो इहो आहे त PTI जेका आहे उनजी जेका पॉलिसी आहे यानी उहा नेब खां जंहिं तरीक़े जी नेब ॾिसणु चाहे थी उहा नेब में तब्दीली करे अचे थी त हुननि खे मंज़ूर न आहे इहा नेब जेका हिन वक़्तु हली रही आहे इन नेब खे डैमेज कयो आहे जेतिरो सोसाइटी खे डैमेज कयो आहे जेतिरो इदारनि जी साख खे डैमेज कयो आहे शायदि कंहिं इदारे कयो हुजे इंसाफ़ जे नाले में हिकिड़ो ड्रामा टाइज़ थियल हिकिड़ो इदारो जंहिं इदारे ते इलाही सारा इल्ज़ाम आहिनि जंहिं इदारे ते इख़लाक़ी करप्शन खां वठी फाइनेंशियल करप्शन ताईं खां वठी इन जेका नाअहलियत आहे उन जा सभु आहिनि ॿी ॻाल्हि इहा त अॼु ताईं जेकॾहिं उन्हनि जी इदारनि जी बि त एवोल्यूशन थियणु खपे न नेब जी एवोल्यूशन तव्हां कयो त नेब जी जेका एवोल्यूशन आहे उहा ॿुधाईंदी तव्हांखे त नेब कंहिं बि सिधे सां केस खे बि माना प्रेज़ेंट करण लाइ उनजी जेका अहलियत आहे उहा कान्हे का मां हिकिड़े विटनेस नेब जे हिकिड़े मामले में शामिलु थियुसि त मूंखे ख़बर पई त नेब जी बिल्कुलु बि कैपेसिटी कान्हे का इन क़िस्म जा फाइनेंशियल कॉम्प्लिकेटेड केस सम्झण जे लाइ इहो गैप आहे इन गैप खे अञा वधंदे ॾिसी रहियो आहियां मां ऐं इन जे करे जेको कारवां वारा कंहिं हुकूमत न हली सघंदो हुकूमत हिन वक़्तु मां इहो नथो चवां त जेको आहे सो पाकिस्तान ॾाढे हिकिड़े नाज़ुक मोड़ में आहे छो त पाकिस्तान लाॻीतो ॾाढो नाज़ुक मोड़ में रहियो आहे ऐं अञा ताईं अॻियां नाज़ुक मोड़ में वेंदो पर सुवालु इहो आहे त जेकॾहिं ॾुखिया फ़ैसिला PDM हुकूमत करे रही आहे त PDM हुकूमत खे उहा सपोर्ट किथे आहे जेका ॿियनि सभिनी खे थींदी रही आहे उहा सपोर्ट कोन्हे का हिन वक़्तु इन करे इहे सभु ड्रामा हली रहिया आहिनि ऐं इन्हनि ड्रामनि जो नतीजो इहो ई आहे त इदारा जेके आहिनि से उहे पंहिंजे हवाले सां हिकिड़े जो शिकार थी वेंदा ऐं सूरत हाल लाॻीतो ईअं थींदो त वरी बरा नेब खे बचाइण जी हिकिड़ी एफर्ट थी रही आहे पर उहा एफर्ट शायदि आख़िर
जी नैब खे बचाइण जी कोशिश थी रही आहे। अमर सिंधु साहिबा, अव्हांखे वेलकम चवां पियो। इज़हार सुमरू साहिब असां सां गॾु आहिनि। अव्हां जी छा राय आहे अमर सिंधु साहिबा, प्रेसिडेंसी ऐं प्राइम मिनिस्टर हाउस विच में गैप जेको आहे उहो वधंदो पियो वञे? पैनलिस्ट जो ख़्यालु इहो आहे, डॉक्टर अयूब शेख साहब जो या डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इनाम भट्टी ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब जो, त हिकु त नैब खे बचाइण जी कोशिश पई थिए, ऐं ॿियो सुठो सवण न आहे, मतिलबु सदर ऐं वज़ीर आज़म में हमाहंगी हुजणु घुरिजे अहिड़नि अहम मामलनि ते। ॾिसो, ही पाकिस्तान जे 73 जो आइन जॾहिं खां ठहियो उन खां पोइ ज़ियाउल जे राताए खां पोइ मां नथी सम्झां पई त जेको आइन आहे उहो पंहिंजी असली शक्ल में कॾहिं बि बहाल थी सघियो आहे। जनरल ज़िया खां पोइ जेका असेंबली ख़ासि तौर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या जंहिंखे असां चऊं था त जमहूरियत जी वापसी जॾहिं खां थी, उन जमहूरियत जी वापसी में बि जेका इंजीनियर्ड जेका असेंबली आई, उन असेंबली में कॾहिं बि कंहिं असेंबली खे एतिरो मौक़ो न मिली सघियो, एतिरी अक्सरियत न मिली सघे त उहा आइनी ऐं क़ानूनी तौर ते आइन जी वधीक अमेंडमेंट करे सघे, उनखे वधीक जेका असां जमहूरियत पसंदि बनाए सघे ऐं उनखे वधीक जेका असां अवामी सघ ते उनजो दारो मदार रखी सघे। उन खां पोइ असां ॾिठो त जेको सदारती जेको इख़्तियार हुयो असेंबलियुनि खे टोड़ण जो, उहो इस्तेमालु कयो वियो जीअं असेंबली खे कंट्रोल में रखी सघे, ऐं उनजो नतीजो इहो थियो त 10 सालनि जे अंदरि असां जेके असां मुख़्तलिफ़ हुकूमतूं ईंदे ऐं वेंदे ॾिठूं, पर हिकिड़ी बि हुकूमत पंहिंजी टर्म कंप्लीट न करे सघी। ही पाकिस्तान जी बदकिस्मती हुई या जेका असां माना इन जी जमहूरियत जी बदकिस्मती हुई हिकिड़े पासे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़त्ल कई वई, पर ॿिए पासे उन जे नतीजे में मां सम्झां थी त जेको 18वीं तरमीम वारो जेको बिल आयो, उन कंहिं हद ताईं जेका असां हिन असेंबली खे ख़ुदि मुख़्तियार कयो हुयो, ऐं उन ख़ुदि मुख़्तियार खां अॻु में तव्हां ॾिसो त असेंबली ते कंट्रोल करण लाइ जनरल मुशर्रफ जे दौर में इहो नैब ऑर्डिनेंस जेको आयो, ऐं नैब ऑर्डिनेंस खे पोइ पाकिस्तान जी सियासत खे कंट्रोल करण जो हिकिड़ो मुकमल तौर ते आलो बनायो वियो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके असां ॾिसंदा आहियूं त सियासी हुकूमतनि खे, सियासतदाननि खे कंट्रोल करण लाइ नैब जो जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थियो आहे, उन न रुगो नैब जी क्रेडिबिलिटी ख़राबु कई आहे, पर हक़ीक़तन इहो आहे त न रुगो पाकिस्तान जे जमहूरी निज़ाम खे उन मां ख़तरो पियो आहे, पर असां इहो ॾिठो आहे त उन जे नैब जी मौजूदगी में इदारनि जो पंहिंजो पाण में टकराव ऐं इदारनि में बि जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको आहे जेको इख़्तियारात खां मथे जेका असां चढ़ी वञणु ऐं इख़्तियारात खां मथे जेका असां उन्हनि जो इस्तेमालु, पावर जो इस्तेमालु, ताक़त जो तवाज़ुन, इहे सभु शयूं जेके आहिनि पाकिस्तानी सियासत जो मुस्तक़िल हिसो रहियूं। जेका बि जेका मज़ाहिमत या तहरीक हलंदी आहे, उन मज़ाहिमत ऐं तहरीक जे नतीजे में अगरि केरु पाकिस्तान जे अंदरि इहो सम्झे थो त इस्टेब्लिशमेंट सां बग़ावत जे नतीजे में का शइ वजूद में अचे थी, त मां उन ॻाल्हि में यकीन नथी रखां, ख़ासि तौर ते जॾहिं PDM ठही बि पए ऐं PDM जा जेके आहिनि से एहतजाज हली रहिया हुआ, तॾहिं बि मुंहिंजो इहो चवणु हूंदो हुयो त आख़िरी लम्हे ते जेका टेबल टास्क थींदा ऐं टेबल टास्क में हर कोई पंहिंजी बार्गेनिंग रखंदो, घटि में घटि जेके सियासी ग्रोह आहिनि, जेका सियासी इतिहाद आहे, उहो सियासी इतिहाद कोशिशि कंदो त हिन मौजूदा जेका असेंबली कंट्रोल्ड असेंबली आहे, उन में पंहिंजे लाइ पंहिंजी ब्रीदिंग स्पेस खे कीअं हासिलु करे सघे, ऐं उन पंहिंजी ब्रीदिंग स्पेस लाइ 2 शयूं जेके आहिनि से हिन जेका नो कॉन्फिडेंस मूव खां पोइ जेका असेंबली आहे, उन में 2 शयूं हुयूं जेके टारगेट ते रहियूं, हिकिड़ो नैब जो ख़ात्मो, ॿियो आइनी इन जो जेको चूंडनि जो जेको जेके चइजे त इलेक्शन रिफॉर्म्स जो जेको बिल आयो, इहे 2 टारगेट ते हुया, जंहिंजे करे 2 मुख़ालिफ़ पार्टियूं, 2 हरीफ़ पार्टियूं, मुस्लिम लीग, नून ऐं पीपल्स पार्टी बि गॾु वेहण ते मजबूर थिया ऐं उन्हनि PDM जी हुकूमत में जहिड़े तरीक़े सां उहे आया आहिनि। हाणे हक़ीक़त इहा आहे त उहो जेको ताक़त जे तवाज़ुन वारो जेको झड़ो आहे, उहो ईअं न आहे त जेका असां इन्हनि जे असेंबली में कंहिं हिकिड़ी हुकूमत अचण या वञण सां ख़तमु थी थो वञे। हक़ीक़त आहे त उहो टकराव वधे थो जॾहिं जेका असां उन जे कंट्रोलिंग अथॉरिटी खे चैलेंज कयो वञे थो। हिन वक़्तु असेंबली जी कंट्रोलिंग अथॉरिटी 18वीं तरमीम खां पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नैब आहे,
ऐं जेकॾहिं नेब खे जेको डिसार्म करे सघिजे थो, नेब खे जॾहिं जेको आहे सो गैर मौसूर बनाइजे थो सियासतदाननि लाइ या जेका असां मख़सूस हिकिड़ी सियासी डिज़ाइनिंग लाइ, त मां सम्झां थी त उहो इस्टेब्लिशमेंट न रुॻो इन सां ख़ुशि न हूंदी, पर इस्टेब्लिशमेंट हतल इम्कान कोशिशि करे हिन सदर खे जेका असां सदर जे ज़रिए, अदालतनि जे ज़रिए ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि सां कोशिशि कंदी त नेब जी पुराणी सूरत बहाल रहे। जॾहिं त मौजूदा हुकूमत ऐं मौजूदा इतिहादी खे चैलेंज करण जी कोशिशि कंदा, त हीअ जेका असां जहिड़ो जेको हले पियो, जेको असेंबली खां ॿाहिरि जेको आहे PTI ऐं अपोज़िशन गॾोगॾु अपोज़िशन ऐं जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन में बि अञा इहा का हथमी तौर ते नथो चई सघिजे त हथमी तौर ते का बि हिकिड़ी जेका असां धुर आहे। ठीकु आहे अमर साहिबा, अवां जेको पॉइंट ट्रेस कयो त इस्टेब्लिशमेंट खे इन नैब एक्ट में तरमीम जे हवाले सां के एतिराज़ थी सघनि था, इन ते ई राय शामिल कंदासीं इज़हार साहब जी। इज़हार साहब, अवां जो छा कमेंट आहे? सदर पारां नैब तरमीमी एक्ट जेको बिल आहे उनखे बि एतिराज़ लॻाए वापसि कयो वियो, इलेक्शन रिफॉर्म्स जे हवाले सां जंहिं बिल जी मंज़ूरी ॾिनी पार्लियामेंट उनखे बि एतिराज़ लॻाए वापसि कयो आहे। पहिरियों सदर जी ॻाल्हि था कयूं, पोइ वरी जेको इस्टेब्लिशमेंट वारी ॻाल्हि मां पुछी उन ते बि कमेंट कंदासीं। सदर साहब रुगो इहो ॿुधाए त PTI जे 3.5 सालनि में हुन घणा बिल वापसि कया, नंबर 1 जी। नंबर 2, सदर साहब इहो ॿुधाए त PTI में केतिरा ई भेरा अढाई कलाकनि में, 1.5 कलाक में ऐं अधु कलाक में बिल पास थिया ऐं उन्हनि ते सदर केतिरा एतिराज़ कया। ठीकु आहे। टियों, सदर साहब इहो ॿुधाए त छा हुन पाकिस्तान जो आइन पढ़ियो आहे जंहिंमें किथे बि हुन आहे लिखियल त असेंबली सदर सां पहिरीं सलाह कंदी ऐं पोइ कानून में तरमीम। ठीकु आहे। सादा सवाल आहिनि जेके आरिफ अलवी साहब। आरिफ अलवी साहब इतां ई मोतबर आहिनि, मुल्क जो हिकिड़े अहम आइनी उहिदे ते वेठल आहे, ऐं पर लॻे ईअं थो त उहो जेको PTV ते हमले खां पोइ इतला ॾियणु आयो सियासी अॻवान, उहो अञा ताईं उन ई माइंड सेट पे आहे। भाई साहब ये हो गया त मशहूरु ऑडियो आहे जेका सोशल मीडिया ते हले पई थी, इन मां हुनखे निकिरणो पवंदो। असांजे इदारनि खे बि मैच्योर थियणो पवंदो, असांजे फ़र्दनि खे बि मैच्योर थियणो पवंदो। जॾहिं असां ॻाल्हि कयूं था मैच्योरिटी जी, त उहा मैच्योरिटी न रुगो कंहिं हिकिड़ी पार्टी जे माण्हुनि खे करणी पवंदी। इमरान ख़ान जे लाइ जीअं पाण चऊं था, इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि सां थी सघे थो असां उनजे एसेंस सां, तत्व जेको आहे ॻाल्हि जो, उन सां असांखे शायदि मुश्किल सां को 5% इख़्तिलाफ़। मिसाल जे तौरु हू जॾहिं फॉरेन पॉलिसी जी ॻाल्हि थो करे त हुन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि थो करे, पर हू जॾहिं इहो चए थो त उनजे बुनियाद ते उन सां साज़िश करे हुकूमत हटाई वई, हाणे इहा ॻाल्हि हज़म इन करे नथी थिए छाकाणि त नो कॉन्फिडेंस मोशन आइन जो हिसो जी, ऐं हुनजी हुकूमत मुल्क खे उते पहुचायो जंहिंजा हाणे तव्हांखे आफ्टर शॉक त नज़र अचनि न। छा मईशत 2 महीननि में ख़राब थींदी आहे छा? ये तो उनमें टाइम लगंदो न शयुनि खे ठहण ऐं ख़राब थियण में। बिल्कुलु। सो बहरहाल मजमूई तौर ते ही जेको नैब वारो मामलो आहे, हिन में ईअं बि न आहे त इन जी का अहमियत न आहे। थियण ईअं खपंदो हो त को हिकिड़ो इंतहाई मोतबर माण्हू जीअं जस्टिस दुराव पटेल हमेशह, या ॿिया अहिड़ा नाला असांजे मुल्क में रहिया आहिनि, आसमा जहांगीर या इन क़िस्म जा टावरिंग पर्सनैलिटीज़ जेके कंहिं प्रेशर में न अचनि, उनखे तव्हां नेब चेयरमैन करे छॾियो जी। ॿियो सोटो हथ में त हिननि समूरनि करप्ट ब्यूरोक्रेटनि खां वठी सियासतदाननि खे सिधो कनि। माण्हू ग़रीब माण्हूअ खे 60 रुपया तव्हां तेल वधाए छॾियो आहे विदिन 4-5 डेज़ जी। माण्हूअ खे तव्हांखे जीअं वणे तीअं तव्हां परेशान कयो, ऐं हाणे कहिड़ा लफ़्ज़ चऊं असीं वेही TV ते। बाक़ी हिननि मोतबर सियासतदाननि ऐं ब्यूरोक्रेटनि जे बिभ मां जेके आहिनि माण्हुनि जा पैसा न कटिजनि, इहो कहिड़ो कानून आहे मूंखे ॿुधायो? सॼी दुनिया में अकाउंटेबिलिटी जो सिस्टम थींदो आहे, हाणे हिते असां वटि अकाउंटेबिलिटी छा आहे? दोस्त चवंदा पार्लियामेंट खां करायो, बिल्कुलु पार्लियामेंट जी स्टैंडिंग कमेटी जा मेंबर उहे थींदा जिन ते 50-60 ऑलरेडी नेब जा केस हूंदा। उहो कहिड़ी स्टैंडिंग कमेटी कंदो ऐं पंहिंजी पार्टीअ खे डिफेंड कंदो या पार्टी मुखालफ़त कंदो? सो देयरफॉर ही जेका ॻाल्हि हले थी नेब जे हवाले सां, मुल्क में मुशर्रफ छा कयो? मुशर्रफ वरी एहतिसाब खे पॉलिटिक्स सां मिलायो, एहतिसाब जी अहमियत ख़तमु करे छॾी। एहतिसाब जी अहमियत अॼु बि आहे। उन्हनि इदारनि जा बि माण्हू आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, जिन जो नालो नथो वठी सघिजे, उन्हनि जो बि पुछाणो थियणु खपे, सियासतदाननि जो बि पुछाणो थियणु खपे, ब्यूरोक्रेट्स जो बि पुछाणो थियणु खपे, छो न थियणु खपे? तव्हां हिननि जी लिविंग स्टैंडर्ड्स त ॾिसो, लाइफ
ठीकु आहे नाज़रीन, नैब कानून में जेका तरमीम कई वई हुकूमत पारां, पार्लियामेंट उनजी मंज़ूरी ॾिनी, उहो बिल जॾहिं सदर मुमलिकत ॾांहुं आणियो वियो आहे त सदर डॉक्टर आरिफ अलवी इन बिल ते एतिराज़ लॻाए वापसि करे छॾियो। न रुॻो इहो बिल पर इलेक्शन एक्ट में तरमीमुनि जे हवाले सां, इलेक्शन रिफॉर्म्स जे हवाले सां जेको मौजूदा हुकूमत कमु कयो ऐं क़ौमी असैम्बली पारां इन बिल जी बि मंज़ूरी ॾिनी वई हुई त सदर मुमलिकत उन बिल खे बि एतिराज़ लॻाए वापसि करे छॾियो। सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी जेके एतिराज़ लॻाया उन में इहो नुक़्तो शामिल हो, संदन चवणो त कानून साज़ी बाबति मूंखे अॻुवाट आगाह न कयो वियो। सदर मुमलिकत जो इहो बि चवणो त ॿई जेके बिल्स आहिनि उहे 26 मई ते तरतकड़ में पास कराया विया। सदर मुमलिकत जो इहो चवणो त नैब कानून में तरमीमुनि सां एहतिसाब जो अमल दफ़न थी वेंदो। एजाज़ साहब, जेकॾहिं काइंडली अवां पंहिंजो कमेंट कंप्लीट कयो, हिकिड़ो ॿियो मामिलो बि आहे उन ते बि अवांजी राय वठणी आहे। जी एजाज़ साहब, अवां पंहिंजो कमेंट कंप्लीट कयो त ॿियो हिकिड़ो मामिलो आहे उन ते बि अवां खां कमेंट वठां शॉर्ट। जी एजाज़ साहब कंटिन्यू कयां? जी कंटिन्यू, अवां पंहिंजो कमेंट इहो पूरो कयो जेको ॻाल्हायो पिया। तव्हां हिकिड़ो सवाल त पुछो, हाणे तव्हां ॿियो सवाल कहिड़ो कयो? ठीकु आहे, ॿियो सवाल इहो शामिल था कयूं ऐं कोशिशि हूंदी इन्हनि 5-6 मिंटनि में सभिनी पैनलिस्ट जी राय जेका आहे उहा शामिल करे सघिजे। क़ौमी सियासी डायलॉग जे हवाले सां अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी मौजूदा वज़ीर आज़म खे सलाह ॾिनी आहे त हीअ जेका सिचुएशन आहे इन में मुल्क खे बहरान मां कढण जे लाइ फौरी तौर ते सियासी डायलॉग जेको आहे उहो शुरू कयो वञे, जेको मुस्तक़बिल जो रस्तो तय करे ऐं सुधार जेके आहिनि उहे पेश करे सघे। जमील अहमद ख़ान साहब, अवां खां मुंहिंजो सवाल आहे त केतिरी ज़रूरत सम्झो पिया इन क़ौमी सियासी डायलॉग जी इम्पोर्टेंस केतिरी आहे ऐं कंहिं कंहिं सां इहे ॻाल्हियूं थियणु खपनि? ब्रीफ जे करे कमेंट कयो सर। ठीकु आहे, डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो कमेंट इन ते क़ौमी सियासी डायलॉग शुरू करण वारे मशवरे ते। साईं, हाणे सियासी डायलॉग जी मुखालफ़त त केर बि नथो करे सघे, पर मसइलो मौजूदा हुकूमत सां थींदो इमरान ख़ान जो। जी, इमरान ख़ान कॾहिं बि डायलॉग ते न वेहंदो, डायलॉग ते वेहंदो त मामिलो सही थी वेंदो। ठीकु आहे, इन करे मामिलो सही करणो कोन्हे। ही पाकिस्तान जेको आहे न, हाणे अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो जी, त जल्दी वर्ल्ड फोकस ते हिकिड़ी ॿी माना में दाख़िल थी वेंदो, जिते पोइ वर्ल्ड जा लीडर असांखे शामिल करण खां सवाइ डायलॉग कंदा। ठीकु आहे, इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेतोणीकि पर इन ते ॿिए प्रोग्राम में वरी अवां सां तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। इनाम भट्टी साहब, अवांजी छा राय आहे सियासी डायलॉग जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थियनि पियूं या मशवरा साम्हूं आया आहिनि? मूंखे लॻे थो सवेर मूं जीअं ॻाल्हि कई पे महताब त बैकडोर में ख़ुदि इमरान ख़ान बि इन शइ जो ख़्वाहिशमंद आहे त डायलॉग थिए, पर डायलॉग में इमरान ख़ान हुकूमत सां डायरेक्ट वेहण जे बजाए कंहिं थर्ड पार्टी सां डायलॉग करण लाइ तयारु थींदो ऐं डायलॉग्स थींदा ऐं डायलॉग्स जे नतीजे में मूंखे लॻे थो त ॿाहिरियां न रुॻो मुल्क इन्वॉल्व थींदा, पर मुल्क जूं सगारियूं जेके ॿियूं धुरियूं आहिनि उहे इन्वॉल्व थींदियूं ऐं उनखे ई हू सॼे मामले खे क़ौमी सलामती जो मामलो सम्झी ऐं करार ॾेई करे डायलॉग जा रस्ता खोलींदा। जी ठीकु आहे, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अवांजो कमेंट इन मामले ते? मां सम्झां थो त सॼी जदोजहद जेका इमरान ख़ान जी आहे उहा आहे इन लाइ हुनखे मीनिंगफुल डायलॉग मिलनि जिन में हुनखे हिकिड़ा कंसेशन्स मिलनि ऐं पोइ जेके ॿियूं धुरियूं हुन सां गॾु आहिनि हुन बैकअप में आहिनि उन्हनि उहे बि उन मां फ़ाइदो वठनि ऐं सॼी सूरत हाल हिकिड़े ॿिए तरीक़े में अचे। पर डायलॉग्स में कुझु मसइला आहिनि जिन मसइलनि जे करे डायलॉग में इमरान ख़ान खे घणा के गेन्स मिलण जी तवक़ो न आहे। इन करे मां सम्झो डायलॉग ज़रूरु थींदा, पर जेको इमरान ख़ान वठण जी कोशिशि कंदो उहो मुमकिनात में नज़र नथो अचे पियो। जी ठीकु आहे, एजाज़ सुमरू साहब, अवांजो कमेंट सर इन मामले ते सियासी डायलॉग वारी ॻाल्हि ते? पाकिस्तान में ॿिनि क़िस्मनि जा डायलॉग थींदा आहिनि। हिकिड़ा डायलॉग उहे थी विया जेके स्वाबी इंटरचेंज ते थिया, जंहिंमें ॿुधायूंसि त बसि 10-15 मिंट जी तकरीर थींदी, उन खां पोइ तव्हां बनी ॻाल्हा वेंदा ऐं पोइ फ़िलहाल वरी ॿीहर मार्च ऐं धरणो न कंदा। डायलॉग 1 इहो हुयो। ठीकु आहे, ऐं उनजे डायलॉग 2 जेको शाहिद खाकान चए थो न, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त शाहिद खाकान अब्बासी कंहिंजे चवण ते ईअं चवे पियो ऐं कंहिंखे ख़ुशि करणु थो चाहे। शाहिद खाकान जी हिकिड़ी जनरल एजेंडा अथव हिन सॼे टाइम पीरियड में, उहा इहा आहे त हू हिन सेटअप जो हिसो न आहे ऐं हिन सेटअप जे ख़िलाफ़ु आहे। हू शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म थियण जे ख़िलाफ़ु आहे
छाकाणि त हू पाण बि कैंडिडेट हुयो। नतीजे में हू पंहिंजा डाइवर्जन्स ॾींदो थो रहे, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि करे थो, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि करे थो। नवाज़ शरीफ़ वटि जेका हिननि सभिनी जी हाज़िरी लॻराई हुई उहा बि शाहिद खाकान ई लॻराई हुई। तंहिंजे करे उनजे बयान खे कंहिं ॿिए पेराए में वठिबो। सीरियस डायलॉग जी जेका सूरत हाल आहे उहा पब्लिकली कोन थींदी, बाक़ी बिहाइंड द सीन डायलॉग थींदा रहनि था, थींदा रहंदा ऐं थींदा रहंदा। ठीकु आहे। एज़ाज़ साहब, अवां जेको कमेंट कयो उन मां शेख रशीद जी उन ॻाल्हि खे त तक़वियत मिलंदी नज़र अचे पई, जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त नून मां शीन लीग निकिरण जी उन जेका ॻाल्हि कई उहा हिन वक़्तु सही साबित थी आहे। ऐं शाहिद खाकान अब्बासी जे हवाले सां जेका ॻाल्हि कई उन मां बि इहो ई थोरो पैगाम या टच जेको आहे उहो मिले थो। डॉक्टर अयूब शेख साहब, इज़हार जो शीन इहो आहे, को ॿियो आहे? ॿियो आहे, इहो न आहे। ठीकु आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां जेका ॻाल्हि कई शीन सां शाहिद खाकान विया एग्ज़ैक्टली। अयूब शेख साहब, अवां जेका ॻाल्हि कई उहा जेकॾहिं ब्रीफली मूंखे सम्झाए सघो, हिकिड़ो मिंट आहे असांखे मिलियो आहे PCR मां, त अवां जेका ॻाल्हि कई त ईंदड़ इंटरनेशनल सिनारियो में जेकॾहिं के डायलॉग्स थींदा बि त उन्हनि डायलॉग्स में पाकिस्तान खे धार करे या परे रखी करे उहे डायलॉग्स थींदा, इहा थोरी ॻाल्हि सम्झ में न आई। असल ॻाल्हि मां अॻे बि चयो आहे साल ॾेढ अवल जी त पाकिस्तान जूं मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं एतिरियूं ताक़तवर आहिनि, ख़ासि करे उन्हनि जा लीडर जी जिन जे पुठियां मुल्क हूंदा आहिनि। हूअं त मुल्कनि जे पुठियां टेक में मुल्क हूंदा आहिनि न, हिते फ़र्दनि जे पुठियां हूंदा आहिनि मुल्क। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि में थोरे टाइम खां पोइ ईंदी जॾहिं सऊदी अरब जो जेको शहज़ादो आहे उन जेको इमरान ख़ान सां ॻाल्हायो आहे टॉक्स जे लाइ, कतर मां जेका हुन ॾे फ़ोन आई आहे, बहरेन मां हुन ॾे जेका फ़ोन आई आहे, ऐं इहे टई टेलीफोन अॻिते हली यूरोप ऐं उन खां पोइ अमेरिका उन्हनि सभिनी सां गॾु थींदियूं। ठीकु आहे। हालांकि हिकिड़ा टॉक्स इनाम भट्टी खे बि ख़बर आहे त उहे सिंध में इमरान ख़ान जी पार्टी कया, पर मां इंटरनेशनल टॉक्स जी ॻाल्हि थो कयां। ठीकु आहे। इनाम भट्टी साहब खां इन ते राय जेका आहे उहा ईंदड़ प्रोग्राम में ज़रूरु वठंदासीं। थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अमर सिंधु साहिबा, इज़हार सुमरो साहब, थैंक यू सो मच। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।